खैरपुर मां ख़बर ईंदा लुत्ता लाल अहमर पाकिस्तान खैरपुर जी ब्रांच खैरपुर तरफां सिटी गार्डन शादी हाल खैरपुर में 500 का वधीक बरसात मुतासिरन माण्हुनि में टेंट ऐं ॿियो ज़रूरी सामान विरायो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खैरपुर मां अवामी न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल सत्तार मेहराणी पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिलाल अमर पाकिस्तान खैरपुर जी ब्रांच खैरपुर तरफां सिटी गार्डन शादी हाल खैरपुर में 500 खां वधीक बरसात मुतासिरन माण्हुनि में टेंट ऐं ॿियो ज़रूरी सामान विरायो वियो। पाकिस्तान रेड क्रिसेंट जे चेयरमैन सरदार शाहिद अहमद लगारी जी हिदायत ते पाकिस्तान रेड क्रिसेंट टीम पारां 500 खीमा रीड टेंट तरपाल शीट टूल किट्स ऐं वाटर बॉक्स विराया विया। उन में यूनियन काउंसिल शादी शहीद यूसी शाह भंगियो जे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी आजियां कई वई। पाकिस्तान रेड क्रिसेंट जे डिप्टी डायरेक्टर जहान ज़ेब बलोच ऐं असिस्टेंट डायरेक्टर एहतशाम खीरियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां चेयरमैन सरदार शाहिद अहमद लगारी जी हिदायत ते हिते मौजूदु आहियूं ऐं इमदादी ऑपरेशन जे इस्तेकाम ताईं सामान पहुचाइण खे यकीनी बणायो वियो आहे। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर सिंध जहान ज़ेब बलोच असिस्टेंट डायरेक्टर एहतशाम खीरियो वधीक चयो त हिलाल अमर पाकिस्तान तरफ़ां पूरे सिंध वांगुरु खैरपुर जे बि बरसात सतहियल ॿोॾि मुतासिर ॾुतड़ियल ऐं खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि जी हर मुमकिन मदद करे रहिया आहियूं। जंहिंमें मुतासिर जे असां वटि रजिस्ट्रेशन आहे उनखे टेंट राशन कपिड़ा थांव वग़ैरह ऐं ॿियो सामान ॾिनो वियो आहे ऐं असां उन्हनि जे हक़ीक़ी रजिस्ट्रेशन कई आहे। असां यूनियन काउंसिल में वञी घर घर सर्वे करण ऐं मालूमात खां पोइ उन माण्हुनि खे रजिस्टर्ड कयो वियो आहे। असां उन जी मदद कई आहे। हींअर असां पंहिंजे हिलाल अमर टीम जे मदद सां जिनमें साजिद शाह जावेद फुलपोटो रहमान शाह सज्जाद अब्बासी ज़हीर अब्बास फुलपोटो अज़हर अब्बास फुलपोटो असद ओॼण इख़लाक अली ॾंवर कुद्दूस अहमद ॾंवर ऐं ज़हीर मला ऐं ॿियनि जी मदद सां यूसी खानपुर जे ॻोठु डांवरो फुलपोटो जुमो ॻोठु यूसी शाह भंगियो ऐं यूसी शादी शही जे ॻोठु सईद खान लाखो ॻोठु आदम खान मेहराणी ॻोठु सोनो खान धारे जो यूसी लयारी जे ॻोठु हुसैन आबाद जानी बुर्ड़ा ऐं ॿियनि इलाइक़नि में टेंट ऐं ॿियो सामान ॾिनो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।